अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो टॉपिक आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। वीडियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। जो त शुरू कयूं था क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जंहिंजो पूरो ऐं असली नालो हो मोहम्मद अली जिन्ना भाई। 5 डिसंबर 1876 ते मोहम्मद अली जिन्ना पूंजा जे घर में जन्म वरितो। मोहम्मद अली जिन्ना जे वालिद जो नालो जिन्ना भाई पूंजा हो ऐं वालिदा जो नालो मीठी बाई हो। मोहम्मद अली जिन्ना जो जनम किन जो चवणु आहे त सिंध जे शहर झिरक में थियो जेको कराची वेझो आहे ऐं कुझु जो चवणु आहे त जनम कराची जे इलाइक़े वज़ीर मेंशन में थियो ऐं कागज़नि में जनम जी जॻह कराची ई लिखियो वञे थो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पंहिंजी ज़िंदगी में 2 शादियूं कयूं। पहिरीं शादी इमी बाई सां जिन्ना सां कयाईं ऐं ॿी शादी रतन बाई सां कयाईं, जंहिंमां इनखे छोकिरी ॼाई जेका दीना जो नालो ॾिनो वियो, जंहिंखे दीना जो नालो ॾिनो वियो। मोहम्मद अली जिन्ना जो ख़ानदान गुजरात जो हो ऐं पोइ लॾ पलाण करे कराची में आयो। मोहम्मद अली जिन्ना जो बाबा वापारी हो ऐं पहिरीं गुजरात जी गुंडल जी रियासत जे ॻोठ पनेली में वापारु कंदो हो ऐं हुनजी माउ पिणु उन ॻोठ जी हुई ऐं 1875 में ही लॾे कराची आया ऐं हिन वक़्तु कराची ऐं बम्बई वापार जो गढ़ सम्झो वेंदो हो। जिन्ना जा 3 भाउ ऐं 3 भेणूं हुयूं। फातिमा जेका हिन जी नंढी भेण हुई, हिन जे वालिदैन जी ॿोली पिणु गुजराती हुई। जिन्ना खे बम्बई मोकिलियो वियो हुनजी पुफी वटि, जिते हिन पंहिंजी बुनियादी तइलीम हासिलु कई ऐं 10 ताईं हिन बम्बई में तइलीम हासिलु कई। बुनियादी तइलीम हासिलु करण खां पोइ जिन्ना लंडन वियो, जिते हिन बैरिस्ट्री जी डिग्री हासिलु कई ऐं लंडन खां वापसि अची जिन्ना मुंबई हाई कोर्ट में वकालत शुरू कई, जिते हिन वापसि अची सियासत में शौक़ु जॻायो ऐं हिंदू मुस्लिम यूनिटी जो केस विढ़ियो जेको कांग्रेस ऐं ऑल इंडिया मुस्लिम लीग जे विच में हो ऐं 1916 में लखनऊ पैक्ट मुख़्तलिफ़ करायो जिन्ना ई करायो हो। ही लंडन में हो तॾहिं हिन जी माउ ऐं हिन जी ज़ाल जो इंतकाल थी वियो हो। 1918 में जिन्ना ॿी शादी कई रतन बाई सां, जंहिंखे धीउ ॼाई हुई जंहिंजो नालो दीना रखियो वियो। दीना खे पोइ दीना वादिया चयो वञे थो। दीना वादिया ख़ानदान सां शादी कई जेका मोहम्मद अली जिन्ना खे मंज़ूर कोन हुई ऐं धीउ ऐं पीउ जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थिया। दीना पंहिंजे मुड़ुस सां गॾु वही हली। हिन पाकिस्तान ठहिण खां पोइ सिर्फ़ु 2 चकर पाकिस्तान आई हुई, हिकु क़ाइद जी वफ़ात ते ऐं ॿियो 2004 में। जिन्ना मुसलमाननि जा सियासी हक़ हासिलु करण जे लाइ पंहिंजा 14 नुक़्ता पेश कया। 1920 में मोहम्मद अली जिन्ना सियासी पार्टी कांग्रेस खां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुसलमाननि जे हक़नि जे लाइ 1906 में जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग ठाही वई हुई उन में पोइ शमूलियत कयाईं। 1940 में जिन्ना हिकिड़ो नज़रियो पेश कयो त बरे सग़ीर में मुसलमाननि जे लाइ हिकु अलॻि रियासत हुजणु खपे जंहिंमें मुसलमान पंहिंजी आज़ादी सां रही सघनि। 1940 में मोहम्मद अली जिन्ना जी सरबराही में मुस्लिम लीग 18 जमा करायो जेको हो लाहौर रेज़ोल्यूशन, जंहिंजो मक़सदु हो अलॻि मुल्क हुजणु मुसलमाननि जे लाइ। 23 मार्च 1940 ते पास कयो वियो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त हिंदुस्तान खे 2 हिसनि में तक़सीम कयो वेंदो ऐं उहे इलाइक़ा जिते मुसलमाननि जी अक्सरियत हूंदी उहे पाकिस्तान खे ॾिना वेंदा ऐं जिते हिंदुनि जी अक्सरियत हूंदी उहे इंडिया खे ॾिना वेंदा ऐं आख़िरकार 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान खे अलॻि मुल्क जी हैसियत मिली ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे पंहिंजो पहिरियों पाकिस्तान जो गवर्नर जनरल मुक़ररु कयो वियो ऐं जिन्ना पंहिंजे मक़सद में कामयाबु थियो। पाकिस्तान जे क़याम खां पोइ सिर्फ़ु 1 साल क़ाइदे आज़म 71 सालनि जी उमिरि में 11 सितंबर 1948 ते लाॾाणो करे वियो ऐं 12 सितंबर 1948 ते दफ़नायो वियो। केतिरनि ई माण्हुनि जनाज़े में शिरकत कई ऐं हुनजी आख़िरी आरामगाह मज़ार क़ाइद कराची में आहे। दोस्तों, ही हुई मुंहिंजी अॼोकी वीडियो। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कमेंट ऐं शेयर कंदा त जीअं वीडियो तव्हांजे दोस्तनि ताईं पिणु पहुची सघे। महिरबानी।